सॼी सिंध जियां भिरिया सिटी में बि ताज़नि बरसातुनि बाद बोर वारी सूरत हाल हुअण करे शहरी तोड़े ॻोठाणा सख़्तु मुश्किलातुनि जो शिकार थी विया। शहरी भरपासे में खाधे पीते जे सामान, भाॼियुनि, खीर, परचून जे सामान समेत अटे जो बहिरान शिदत इख्तियार करे वियो। 3 ॾींहं खां शहर अंदरि अटो अणलभ थी वियो, जंहिं करे रहवासी सख़्तु परेशान नज़र अची रहिया आहिनि। वापारियुनि पारां हथरादू खोट पैदा करे रोज़मर्रा जे सामान जा अघ ॿीणा करे छॾिया। रहवासी हिक पासे मुसलसल बरसातनि सबबि हेठाइन वारनि इलाइक़नि में घरनि अंदरि 4 खां 5 फुट पाणी बीठल हुजण करे पोरियतनि जा घर डही पट थी विया, त ॿिए पासे वरी खाधे पीते जे सामान जा अघ ॿीणा थियण करे मुतासिर बुख काटण ते मजबूर आहिनि। इन सिलसिले में रहवासियुनि परवेज़ कलोड़ो, नज़ीर शेख, काशिफ राजपूत ऐं ॿियनि जो चवणु हो त ताज़ी बरसातनि सबबि पोरियत जी मज़दूरी बि बंदि थी वई आहे। ॿिए पासे दुकानदारनि खाधे जे शयुनि जी हथरादू खोट पैदा करे अघ ॿीणा करे छॾिया आहिनि। ॿिए पासे अटे चकी जे मालिकनि जो चवणु हो त गुज़िरियल 5 ॾींहं खां मुसलसल बिजली बंदि हुजण करे अटे जी चकी न हलण करे अटे जो बहिरान आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।